सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 6 सबक 3 निस्बत जूं ख़ासियतूं प्रॉपर्टीज़ ऑफ रेशियो। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां रेशियो जे बारे में यानी निस्बत जे बारे में वधीक ॾिसंदासीं ऐं ॾिसंदासीं त रेशियो जूं यानी निस्बत जूं कहिड़ियूं ख़ासियतूं हूंदियूं आहिनि ऐं उहे कीअं इस्तेमालु थींदियूं आहिनि। ॿारो असां पोएं सबक में निस्बत जी वस्फ़ पढ़ी त निस्बत कंहिं शइ जे मिक़दार जो लाॻापो आहे जेको ॿिए साॻिए क़िस्म जे मक़दार सां हुजे, यानी ज़रूरी आहे त हिकु जहिड़ा हुजनि ॿई मक़दार ऐं साॻिए एके में हुजनि। असां निस्बत लिखण जो तरीक़ो ॾिठो। असां ॾिठो त निस्बत लिखण लाइ हिकिड़ो अदद लिखिबो आहे, निस्बत जो निशान लॻाइबो आहे, ऐं ॿियो अदद लिखिबो आहे। ॿिन्ही अददनि खे असां रुकन यानी एलिमेंट चवंदा आहियूं। पहिरें वारे खे असां मुंड यानी एंटीसीडेंट चवंदा आहियूं, ॿिए खे पुछड़ यानी कंसीक्वेंट चवंदा आहियूं। असां वरी उहो मिसाल ॾिसंदासीं सूफ़नि वारो, जंहिंमें ॻाढ़ी थेली हुई 3 पाउंडनि वारी ऐं साए सूफ़नि वारी थेली 10 पाउंडनि वारी। ॻाढ़नि सूफ़नि वारी थेलीअ में 3 पाउंड हा ऐं सावनि सूफ़नि वारी थेलीअ में 10 पाउंड हा। जेकॾहिं असां ॻाढ़नि सूफ़नि वारी थेलीअ खे ए चऊं ऐं सावनि सूफ़नि वारी थेलीअ खे बी चऊं त इन जी निस्बत ए बी थींदी, यानी ए इज़ टू बी थींदी। इन निस्बत खे असां जेकॾहिं मैथमेटिक्स में लिखंदासीं त उहो थींदो असां वटि 3 10 जी निस्बत, यानी ॻाढ़नि सूफ़नि जी सावनि सूफ़नि सां निस्बत 3 10 जी आहे। हिन में ॻाढ़ा सूफ़ असां वटि मुंड में आहिनि यानी एंटीसीडेंट आहिनि ऐं सावा सूफ़ सबसीक्वेंट आहिनि। सो हिन पासे असां एंटीसीडेंट लिखंदा आहियूं, हिन पासे सबसीक्वेंट लिखंदा आहियूं। जेकॾहिं मां इन खे 10 3 लिखंदुसि त इहा निस्बत ग़लति थींदी, छो त 10 असांखे सावनि सूफ़नि खे था ॾेखारनि, ॻाढ़नि सूफ़नि खे कोन था ॾेखारनि, ऐं मुंड में ॻाढ़ा सूफ़ आहिनि। हिन में जुमिले में हिते मुंड में ॻाढ़नि सूफ़नि जो तइदाद या मिक़दार हुअणु खपे, सो ही लिखणु ग़लति थींदो। जेकॾहिं मां 10 3 लिखंदुसि त उहो सावनि सूफ़नि जी ॻाढ़नि सूफ़नि सां निस्बत थींदी। 10 सावनि सूफ़नि जी निशानी आहे, हिते मुंड में सावा सूफ़ आहिनि, उनजे करे निस्बत जे मुंड में बि 10 ईंदो, जेको सावनि सूफ़नि जो अदद आहे। मतिलबु इहो थियो त निस्बत लिखण जी तरतीब अहमियत रखे थी, ऐं हुनजे करे इहो फ़ैसिलो करणु तमामु ज़रूरी आहे त कहिड़ी शइ मुंड में आहे ऐं कहिड़ी शइ पुछड़ में आहे, कहिड़ी एंटीसीडेंट आहे, कहिड़ी सबसीक्वेंट आहे। ॿारो अचो त असां वरी उन्हनि गउनि जो मिसाल ॾिसूं, असां जंहिंजा जंघूं ऐं पुछ पाण में भेटिया हुआ। जॾहिं 10 गऊं हुयूं त 40 जंघूं ऐं 10 पुछ हुआ, ऐं उन जो असां भेट त कई, पर हाणे जेकॾहिं असां निस्बत में लिखूं त उनजी निस्बत थींदी जंघुनि ऐं पुछनि जी 40 निस्बत 10। हिन खे मां अणपूरो जी सूरत में बि लिखी सघां थो, 40 भाङे 10, ऐं हिन खे मां हाणे सादो बि करे सघां थो। ही ॿुड़ी जेका आहे उहा मां कटे छॾी, बाक़ी बचो 4 भाङे 1, इन खे मां वरी निस्बत जी सूरत में लिखी सघां थो, जेको अची वेंदो 4 निस्बत 1। भला जेकॾहिं 7 गऊं हुयूं त उन सूरत में असां वटि थींदो 28 निस्बत 7। अणपूर में लिखियुमि त 28 भाङे 7, इन्हनि खे मां सादो कंदुसि, 7 जो खोड़ो लॻाए 1 7 7 4 7 28, इन खे मां वरी निस्बत में लिखी सघां थो 4 निस्बत 1। जॾहिं 3 गऊं हुयूं त असां वटि 12 निस्बत 3 थींदी निस्बत, 12 जंघूं ऐं 3 पुछ। अणपूर में 12 भाङे 3 थींदो, हिन खे मां सादो कंदुसि, खोड़ो लॻंदो 3 जो, 1 टिका 4 टिका 12, 4 भाङे 1 बचंदो, इन खे वरी जेकॾहिं मां निस्बत में लिखंदुसि त 4:1। हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॾिसो, जॾहिं मूं वटि 40 भाङे 10 जी निस्बत आहे त उन महिल बि 4:1 थो अचे सादी निस्बत। 28 भाङे 7 खे जॾहिं सादो थो कयां त 4:1 थो अचे। 12 निस्बत 3 खे सादो थो कयां त 4 निस्बत 1 थो अचे। हाणे ही टई त साॻियूं आहिनि न, ही टई निस्बतूं साॻियूं आहिनि, हिकु जहिड़ियूं आहिनि। इहो ॿुधाए थो त जेकॾहिं ही टई साॻियूं आहिनि त हिन जो मतिलबु त ही टई निस्बतूं बि साॻियूं आहिनि। सो इहो असां चई सघूं था त हीअ निस्बत, हीअ निस्बत, हीअ निस्बत ऐं हीअ निस्बत, इहे साॻियूं निस्बतूं आहिनि।
जेके साॻियूं निस्बतूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे असां बराबर निस्बतूं यानी इक्विवेलेंट रेशियोज़ चवंदा आहियूं। सो हिन सूरत में असां लिखियो त 40:10 is equal to 28:7 is equal to 21:3 is equal to 4:1। हिन खे असां वधीक सादो कोन था करे सघूं, उनजे करे असां हिनखे सादी सूरत यानी लोएस्ट फॉर्म चवंदा आहियूं। यानी हिन निस्बत जो लोएस्ट फॉर्म जेको आहे 4:1 आहे। निस्बत जे ॿिन्ही रुकननि खे साॻे अदद सां ज़र्ब या वंड करण सां बराबर निस्बत मिले थी। यानी साॻे हिनखे जेकॾहिं असां 10 सां ज़र्ब कंदासीं त असांखे 40 निस्बत 10 मिलंदो। अहिड़ी तरह सां 28:7 खे जेकॾहिं 7 सां वंडींदासीं ॿिन्ही रुकननि खे त असांखे 4:1 मिलंदो। मतिलबु त निस्बत जे ॿिन्ही रुकननि खे साॻे अदद सां ज़र्ब या वंड करण सां बराबर निस्बत मिले थी। निस्बत ते अणपूर जा सभु क़ाइदा लागू थींदा आहिनि। जेके अणपूर में असां कंदा आहियूं न सभु ऑपरेशन्स ऐं क़ाइदा, उहे सभु निस्बतुनि ते लागू थींदा आहिनि। ॿारो ॿियो मिसाल असां वटि वरितो बेटुनि ऐं गुॼनि जो, जंहिंमें असां वटि 15 अदद बेटूं हुयूं ऐं 10 अदद गुॼियूं हुयूं। असां हुनजो निस्बत लिखी 15:10, छो त 15 ऐं 10 आहिनि। हाणे जेकॾहिं तव्हां ॾिसो हुननि खे मां ग्रुप ठाहियां त छा थींदो, जो ही 3 बेटूं ऐं 2 गुॼियूं जो हिकिड़ो ग्रुप ठही वियो। उन खां पोइ वरी 3 बेटूं ऐं 2 गुॼियूं जो हिकिड़ो ग्रुप ठही वियो। वरी ॿियो ग्रुप ठहियो 3 बेटूं ऐं 2 गुॼियूं। उन खां पोइ अॻियां बि ग्रुप ठहियो ऐं अॻियां बि ग्रुप ठहियो। हिकु जहिड़ा ग्रुप ठहिया न, 3 बेटूं ऐं 2 गुॼियूं आहिनि सभिनी में। सो इनखे मां जेकॾहिं हिनखे सादो कंदुसि त हीअ साॻी शइ आहे। हिनखे मां जेकॾहिं सादो कंदुसि यानी हिननि खे मां हीअं बि लिखी सघां थो 3/2, 3/2 या 3:2। इहो कीअं आयो 3:2? ईअं आयो जो 15:10 खे मूं सादो कयो। हिननि खे मूं ॿिन्ही खे 5 सां वंड कई त हिते आयो मूं वटि 3 5 15 ऐं हिते आयो 2 5 10। सो इन मां असांजी सादी सूरत निकिरी वई निस्बत जी। सो ही ॿई निस्बतूं बि असांजूं बराबर निस्बतूं आहिनि। वारो असांखे अणपूर जा ई क़ाइदा त ख़बर आहिनि त जेकॾहिं असां कंहिं अणपूर में उन्स ऐं छेद खे साॻे अदद सां ज़र्ब कंदासीं या साॻे अदद सां वंड कंदासीं त अणपूर ते को फ़र्क़ु कोन पवंदो। यानी A/B is equal to A into C upon B into C या A/B is equal to A divided by C upon B divided by C। सो साॻा ई क़ाइदा असां निस्बत ते बि लॻाए सघूं था। यानी A is to B is equal to A into C is to B into C। ॿिन्ही खे C सां ज़र्ब कंदासीं ॿिन्ही खे एलिमेंट्स खे त निस्बत ते को फ़र्क़ु कोन पवंदो। अहिड़ी तरह A is to B is equal to A divided by C is to B divided by C। यानी जेकॾहिं ॿिन्ही रुकननि खे कंहिं हिकिड़े अदद सां साॻे अदद सां वंड कंदासीं तॾहिं बि निस्बत ते को फ़र्क़ु कोन पवंदो। अचो त हाणे असां हिकिड़ो मिसाल ॾिसूं था। 120/90 इहा जेको आहे निस्बत में जेकॾहिं मां लिखां हा त उहो वटि हा 120:9। इनखे मूं जेको आहे उहो अणपूर में लिखियो। हाणे हिन अणपूर में हिननि ॿिन्ही जा मूं कया जुज़ा। 120 जा जुज़ा थिया 2 2 2 3 ऐं 5। 90 जा जुज़ा थिया 2 3 3 ऐं 5। हाणे मां हिनखे सादो करे सघां थो। यानी सादो करण लाइ छा कंदुसि, जो हिकु जहिड़ा जुज़ा मां कटे वेंदुसि। जेके हिकु जहिड़ा आहिनि उहे मूं कटे छॾिया। ठीकु आहे। बाक़ी छा बचियो असां वटि? बाक़ी बचियो हिते 2 ज़र्ब 2 ऐं हिते मूं वटि बचियो 3। सो हिनखे मां लिखी सघां थो त हीअ आहे बराबरि 4 ॿिनूं 4 भाङे 3 जे बराबरि। सो हीअ निस्बत, हिनखे मां निस्बत में लिखां 4:3। यानी हीअ जेका निस्बत आहे उहा बराबरि आहे हिन निस्बत जे। हे बराबरि निस्बतूं यानी इक्विवेलेंट रेशियोज़ आहिनि। मिसाल था ॾिसूं। कणिक जी वॾी गुण 40 किलोग्राम वज़न जी आहे ऐं नंढी गुण 25 किलोग्राम जी आहे। ॿिन्ही गुणनि में कहिड़ी निस्बत आहे? हाणे निस्बत ज़ाहिरा असां ॾिसंदासीं वज़न में यानी 40 किलोग्राम में ऐं 25 किलोग्राम में। उन निस्बत खे असां लिखी सघूं था 40 25, 40 निस्बत 5 या 40:25। इनखे असां अणपूर में बि लिखी सघूं था 40 kg upon 25 kg। हाणे हिननि खे सादो करण लाइ मां हिन ॿिन्ही जा कढंदुसि जुज़ा।
फैक्टर्स में जॾहिं मूं लिखो ॾिठो त 40 जा फैक्टर्स थींदा 2 टू ज़ा 4, 4 टू ज़ा 8, 8 5 ज़ा 40 ऐं 55 जा थींदा 5 मल्टीप्लाई बाय 5। हाणे मां हिनखे जीअं जुज़नि खे सादो कबो आहे त उन्हनि खे असां जुज़ा कढी ऐं सादो करे सघंदा आहियूं। हुन में हिकु जहिड़ा जेके शयूं हूंदियूं आहिनि उन खे कटे छॾींदा आहियूं। सो हिन में 5 मूं कटे छॾियो छो त हिते 5 आहे, उन समय छेद में 5 5 न आहिनि उहे मूं कटे छॾिया। ॿियो को बि अदद जेको आहे उहो अहिड़ो कोन्हे जेको ॿिन्ही में उन सां ई छेद में हुजे, पर अदद खां सवाइ हिकिड़ी ॿी बि त शइ आहे जेका उन सां ई छेद ॿिन्ही में आहे, उहो आहे ही। सो मां इन खे बि कटे सघां थो। सो इन मां मूंखे छा मिलंदो हाणे जेकॾहिं मां हिन खे हल कंदुसि त मूंखे मिलंदो कटण खां पोइ 2 ॾूं 4, 4 ॾूं 8 उन समय ऐं छेद में मिलंदो 5, यानी हीअ निस्बत मुंहिंजी थींदी 8 5 जी। हाणे तव्हां हिन निस्बत में ॾिठो त जॾहिं मूं उन खे अणपूर जी सूरत में लिखियो त उनजा एका कटिजी विया। सो निस्बत में एका कोन्हनि छो त एका अणपूर में लिखण सां कटिजी विया। अहिड़ी तरह जेकॾहिं असां वटि ॿ मुफ़ासिला मापियूं 4 किलोमीटर ऐं 20 किलोमीटर जो ऐं मुफ़ासिलो मापींदासीं त इन खे बि असां जेको आहे उहो लिखी सघूं था ईअं ई 2 ज़रबिया 2 किलोमीटर ऐं हिते थींदो 2 ज़रबिया 2 ज़रबिया 5 किलोमीटर। हाणे हिन में बि असां जेको आहे जेकॾहिं कटींदासीं त कटण सां छा थींदो जो ही 2 कटिजी विया, ही 2 कटिजी विया, किलोमीटर किलोमीटर सां कटिजी विया, बाक़ी मूं वटि बचियो 1 भाङे 5। किलोमीटर त कटिजी विया, किलोमीटर त कोन्हनि, ऐं हिन में मूं वटि 1:5 जो निस्बत यानी रेशो ठही वियो। हिन में बि को बि एको कोन्हे ॿारो, निस्बत जो को बि एको कोन हूंदो आहे छो त एको जॾहिं असां उनखे अणपूर जी सूरत में लिखंदा आहियूं ॿिन्ही अददनि खे या ॿिन्ही मक़दारनि खे त उनजा एका पाण में कटिजी वेंदा आहिनि। निस्बत जो को बि एको न हूंदो आहे। हिकिड़ो ॿियो मिसाल ॾिसूं था 25 पैसनि जी 1 रुपए सां कहिड़ी निस्बत आहे। सो असांखे छा मिलियल आहे रक़म मिलियल आहे 25 पैसा या रक़म आहे 1 रुपयो मिलियल आहे उहा रक़म आहे। हाणे असां हिनखे चेक कंदासीं त मिक़दार साॻियो आहे, ॿई रक़मूं आहिनि जेके मिक़दार साॻियो आहे असांखे ख़बर आहे। भला एको, हाणे एको जेको आहे उहो पहिरें में क्वांटिटी में पैसा आहे ॿिए में रुपयो आहे, सो एका मुख़्तलिफ़ आहिनि, उनजे करे असां हिनजी निस्बत कोन था लिखी सघूं छो त हिन में मुख़्तलिफ़ एका आहिनि। मुख़्तलिफ़ एकनि जे करे निस्बत लिखणु मुमकिन न आहे। पर छा हिन जा एका असां हिकु जहिड़ा करे सघूं था? असां जेकॾहिं पैसनि खे रुपयनि में लिखूं या रुपयनि खे पैसनि में लिखूं त असां हिकु जहिड़ो एको करे सघूं था न। सो असां कंदासीं हिननि जो एको तब्दील, यानी असां हिनखे लिखी छॾींदासीं 25 पैसा इहा बि रक़म आहे ऐं 100 पैसा, 1 रुपयो 100 पैसा हूंदो आहे, असांखे ख़बर आहे उहा बि रक़म आहे। हाणे असां वटि छा थियो साॻियो मक़दार अची वियो, ॿई रक़मूं आहिनि ऐं साॻिया क्या अची विया, ॿिन्ही पासे असां वटि पैसा आहिनि। हाणे त असां लिखी सघूं था हिनजी निस्बत असां लिखंदासीं 25 निस्बत 100, हिनखे असां सादो बि करे सघूं था, जेको थी वेंदो हिनजे करे असां चई सघूं था त साॻियनि मक़दारनि जा मुख़्तलिफ़ एका मटाए साॻिया करे निस्बत ठाहे सघिजे थी। यानी साॻियनि मक़दारनि जा मुख़्तलिफ़ एका मटाए साॻिया करे निस्बत ठाहिबी आहे। ॿारो आम इस्तेमाल में ईंदड़ एकनि जा मुतबादिल एका असां जदवलनि में पढ़ी चुका आहियूं। मां हिकिड़ो दफ़ो वरी तव्हांखे हिन सबक़ में यादि कराए थो छॾियां। वज़न जा एका असां वटि आहिनि मिलीग्राम, सेंटीग्राम, डेसीग्राम, ग्राम, डेकाग्राम, हेक्टोग्राम, किलोग्राम वग़ैरह। इहे असांखे ख़बर आहे त कीअं मटाइबा आहिनि हिक मां ॿिए में। अहिड़ी तरह कैपेसिटी जा या वॉल्यूम जा जेके एका आहिनि उहे लीटर्स में हूंदा आहिनि, उहे बि मिली, सेंटी, डेसी, डेका, हेक्टोलीटर, किलोलीटर इहे हूंदा आहिनि। वज़न जा एका असां ॾिसी छॾिया, कैपेसिटी जा ॾिसी सघिया, हाणे ड्रेग ऐं मुफ़ासिले जा एका, उन्हनि जो बुनियादी एको मीटर हूंदो आहे ऐं उहो बि मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसीमीटर, डेकामीटर ऐं हेक्टोमीटर में तब्दील करे सघिबो आहे। ॾहनि सां ज़रब थी वेंदी आहे, असांखे इहा ख़बर आहे। इन खां अलावा ॿिया बि एका थींदा आहिनि
इन्हनि टिनी शयुनि जा वज़न जो असां जीअं सेर बि थींदो आहे, पाउंड बि थींदो आहे, औंस बि थींदो आहे, पर उहे तव्हां जदुलूं जेकॾहिं यादि आहिनि त ठीकु आहे, न त तव्हां जदुलूं किथे बि ॾिसी सघो था। अहिड़ी तरह वॉल्यूम जा बि मुख़्तलिफ़ एका हूंदा आहिनि लीटर खां सवाइ, उन्हनि खे बि तव्हां हिक ॿिए में कन्वर्ट करे सघो था। ड्रेग जा बि ॿिया एका हूंदा आहिनि जीअं इंच थियो, फुट थियो, वाल थियो, उहे बि तव्हां मीटर वाल हिक ॿिए में या इंच फुट मीटर सेंटीमीटर हिक ॿिए में कन्वर्ट करे सघो था। उन खां पोइ चोथा एका हूंदा आहिनि वक़्त जा। वक़्त जा एका आहिनि असांखे ख़बर आहे त सेकंड, मिंट, कलाक, ॾींहं, हफ़्ता, महीना, साल इहे आहिनि। सो इहे बि पाण में असां कन्वर्ट करे सघूं था। सो हे कन्वर्जन टेबल्स यानी एकनि खे हिक ॿिए में तब्दील करण जा जदवलूं उहे यादि रखो, उहे तव्हांखे कमु ईंदियूं निस्बत जे सवालनि खे हल करण में। इन्हे ते असां सबक जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।